नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में 8हों बोज़दार ऑल पाकिस्तान शूटिंग बॉल टूर्नामेंट बोज़दार क्लब खिपरो जी मेज़बानी हेठि अॼु खिपरो खां डिलिया रोड ते शुरू थींदो। 3 ॾींहं हलंदड़ टूर्नामेंट जो इफ़्तिताह सेक्रेटरी स्पोर्ट एंड यूथ अफेयर्स सिंध सईद इम्तियाज़ शाह अॼु शाम जो कंदो, जॾहिं त ऑल पाकिस्तान 8हों बोज़दार शूटिंग बॉल टूर्नामेंट में मुल्क जूं 32 टीमूं हिसो वठंदियूं। इफ़्तिताह जेको साईं सईद इम्तियाज़ अली शाह उहो ई कंदो। ख़ासि महिमान असांजी शाज़ी अता मरी साहिब आहे, उहा इंशाल्लाह 14 तारीख़ क्लोज़िंग थींदी। ऐं तयारियूं असां जेको तक़रीबन मुकमल थी वञे। 32 टीम असांजे ख़ासि करे हिन में टूर्नामेंट में हिसो वरितो अथनि। ऐं उन में जेको आहे सिंध जूं बि टीमूं आहिनि, पंजाब जूं टीमूं आहिनि, बलोचिस्तान जूं बि टीमूं आहिनि, उहे तक़रीबन सभई पहुची विया आहिनि। ऐं सुभाणे बि रांदि जेका शो मैच वग़ैरह जेके शो मैच न पर सुभाणे जेका राउंड मैच आहिनि उहे वग़ैरह थींदा। खाधे पीते जे हिसाब सां बंदोबस्तु उहो मुकमल थियल आहे। रांदीगरनि जी रहाइश वग़ैरह जेका उहा बि तमामु नमूने सुठे नमूने उहा असांजी थियल आहे। इंशाअल्लाह अज़ीज़ सुठे नमूने टूर्नामेंट थी आहे। पाकिस्तान जी टूर्नामेंट तमामु ॾुखी आहे, ॾाढी सवली बि कोन्हे, पर असांजा वर्कर आहिनि, असांजा बोज़दार जेके बि आहिनि तक़रीबन रांदीगर रांदि जा तमामु शौक़ीन आहिनि, जंहिंजे करे असांखे इन प्रोग्राम में जेको आहे सो असांखे सहकार करण में या खणी इंतज़ाम करण में असांखे तमामु घणी जेको आहे सो रहनुमाई हासिलु थिए। असांजो सेक्रेटरी स्पोर्ट्स इम्तियाज़ शाह साहब जेको आहे उहो शूटिंग बॉल में घणो करे शूटिंग बॉल खे जेको आहे उहो घणो जेको आहे इम्प्रूव करण जी कोशिशि करे पियो। ऐं असां अॼु आया आहियूं, असां हिन सेटिंग खे ॾिसी असांखे ॾाढो सुठो लॻो त अहिड़ी सेटिंग किथे बि जेको आहे तो लोग तो फर्स्ट में इस टूर्नामेंट में आए, पहले भी कभी नहीं आए और माशाल्लाह बहुत ज़बरदस्त क्राउड है, हमको पसंद आया। यहाँ पे सिंध के बहुत ज़बरदस्त और अच्छे मेहमान नवाज होते हैं सर जी। हमको बहुत खुशी हुई इस टूर्नामेंट में हिस्सा लेने के लिए। हम बलूचिस्तान रख्शान डिवीज़न से हमारा टीम रख्शान डिवीज़न नोशकी से आया हुआ है सर जी इस टूर्नामेंट में। हाल पाकिस्तान जो केपरो में 12 सर जी, बहुत ज़बरदस्त क्राउड, हमको बहुत प्यारा लगा और यहाँ के आवाम बहुत मेहमान नवाज सर जी। अच्छा, आपकी अभी कैसी तैयारी है? आपके जो जवान हैं वो बिल्कुल तैयार हैं? कैसी तैयारी है? जीत की कैसी उमंग है आप? जी बिल्कुल सर, जीत की तो उम्मीद हर कोई टीम आता है, हार के लिए नहीं आता है, जीत के लिए आता है। तो हम लोग भी इंशाल्लाह कोशिश करेंगे इस टूर्नामेंट में अच्छा से अच्छा कारकर्दगी इंशाल्लाह दिखाएंगे इस टूर्नामेंट में इंशाल्लाह सर जी। ऐं माशाल्लाह तक़रीबन सभु पहुची चुकियूं आहिनि, कुझु पहुचण वारियूं आहिनि। तयारियूं तव्हां ॾिसो पिया बहितरीन नमूने सां असां कोशिशि कई आहे। ऐं सॼो ताउन जेको असांजो आहे सेक्रेटरी स्पोर्ट्स साईं इम्तियाज़ अली शाह साहब जो आहे, ऐं उनजे वाले साईं जमाल शाह जो, बाक़ी असांजे बोज़दार शूटिंग वाले वारनि जो, ऐं सभिनी खिपरे वारनि जो। ऐं इंशाअल्लाह ताला रांदियूं सुठियूं थींदियूं ऐं अलाह कंदो सभिनी जो पूरो कारकर्दगी थींदी। असांजो महिमान ख़ासि आहे साईं इम्तियाज़ अली शाह जो असां डिनर बि जाम कयो, ताउन जाम कयो आहे। सेक्रेटरी स्पोर्ट्स यूथ अफेयर्स अॼु हींअर जेको आहे इंशाल्लाह त हिन लाइ अॼां लाइ असां बिल्कुलु तयारी मुकमल करे वरिती आहे। जीअं रस्तो इंशाल्लाह तव्हां तयारी ॾिसो असां छा कयो आहे, इंशाल्लाह ताला ख़ुशि थी वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।